पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु थियण वारी आहे। अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों जीअं जीअं ड्रामे जूं क़िस्तूं अॻिते पापनगर जूं वधी रहियूं आहिनि तीअं तीअं पापनगर ड्रामो ज़बरदस्त थींदो पियो वञे। तव्हां ॾिठो त हिकु त बलाज खान जा दुश्मन मल्हार ऐं शेरदिल ऐं ॿिया ॻोठाणा आहिनि ऐं ॿियो वरी जंहिंखे क़ैद कयो वेठो आहे संदसि ॿाहिरि आहिनि ऐं उन खां अलावा ऐं हुनजो सालो ऐं उहो बि जेको आहे मिसाल आहे हिकु दुश्मन थी पियो आहे ऐं जंहिंखे बलाज खान चंबो हणी पंहिंजे घर खां बेस्तो करे कढी छॾियो हुयो सिकंदर खान खे। हाणे जिॾां केॾांहुं हिन जा दुश्मन सिर्फ़ु इन तलाश में आहिनि त हिकु चकर बलाज खान मौक़ो ॾिए त लेटायूं। बहरहाल इहे क़िस्तां अॻिते हलंदियूं रहंदियूं छो त विलन बलाज खाना एतिरो जल्दी कोन मरंदो। आख़िरी क़िस्तनि में हिन जो को ख़ात्मो थींदो। इहा दुश्मनी जेका आहिस्ता आहिस्ता वधी रही आहे, इहा दुश्मनी दोस्तों वण जीअं जॾहिं तार थींदी तीअं बलाज खान जो टाइम बि पूरो थी वेंदो ऐं पोइ ड्रामे जो वाइंड अप बि कयो वेंदो ऐं पोइ बलाज खान खे फिनिश करे ड्रामे खे एंड कयो वेंदो। फ़िलहाल इहे सीन तव्हांखे अहिड़ा रोमांचक ॾिसंदड़ मिलंदा रहंदा हर एपिसोड में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।